अमीअ खे चइजांइ जे यूके वारे भाउ पैसा मोकिलिया न उनखे दुआ में ज़रूरु यादि कजो। कंदुसि न दुआ? माशाल्लाह। जीअं सिंध जीअं लतीफ़ जी ॿोली जीअं त अलाह पाक सखी बार ने जेको हमेशह ग़रीबनि मज़लूमनि जी ख़िदमत कंदो रहंदो आहे रतद्रे वासियुनि जी उन यूके खां अमानत मोकिली यतीम बचनि जे लाइ शौकत दाए जा तव्हांखे यादि हूंदो 2 महीना अॻु वफ़ात करे वियो। उनजी वाइफ हिदत में वेठी हुई ऐं नंढड़ा मासूम बचड़ा थधि में तड़पनि पिया। उन्हनि मूंखे नियापो मोकिलियो चाची असां वटि जैकेट कान्हे। उनजी आयल अमानत मां असां ही जैकेट वरिती आहे हिकिड़ी ही नंढड़े मासूम लाइ ॿी जैकेट ऐं ही वॾे हुन पुट जे लाइ 3 माना 3 ॿारनि जे लाइ 3 जैकेटियूं। अदा घणा रुपया टोटल मुंहिंजा भाउ? 2600 रुपया। ऐं हिन भाउ जो बि निहायती शुक्रगुज़ार आहियां। सभिनी रतद्रे वासियुनि खे अपील थो कयां त वधि खां वधि अहिड़नि सिंधी भाइरनि खे सपोर्ट कयो जेके तव्हांजे शहर में रोज़ी था कनि। पठाणा उती सुती कलर आहियूं वेठा। यकीन कयो हिकिड़ी जैकेट मूंखे 2500 रुपए खां घटि न पई मिले। उन भाउ इहो टोटल असांखे 2600 में 3 ॾिनियूं जैकेटूं। अचे भाई 3000 तो बकाया ॾियो। दोस्तों ही 3 यतीम बचड़नि जे लाइ असां जैकेटियूं वरितियूंसीं शौकत दाए जे बचड़नि जे लाइ यूके वारे भाउ जी अमानत मां। बाक़ी असां वटि ही अमानत बची आहे 2600। होॾे कयासीं 5200 रुपया। ही बचा आहिनि टोटल हुया 7800 रुपया। असां 2 राशन ठहिराया आहिनि, हिकु सफ़ेद पोश घराणे जे लाइ ऐं हिकु शौकत दाए जे बचड़नि जे लाइ। अचो ही राशन ॾिसो। हे 2 किलो गिहु आहे। अटो घणो आहे? 8 किलो। चांवर 8 किलो। ही साबुण हे माचिस टोटल थी आहे 2600 जो ही राशन माना 5200। अचे था ही पैसा ॾिसो पूरा ॾिसो। पूरा आहिनि साईं 5200। जी दोस्तों ख़रीदारी करण खां बाद अची पहुची आहियूं असां भाउ शौकत दाए जे यतीम बचड़नि जे। उन्हनि खे हाणे ही गिफ्ट ॾींदासीं जेके असांजे यूके वारे भाउ अमानत मोकिली हुई। उन मां रब पाक अहिड़नि भाइरनि खे गंज ॾींदो। जैकेट वणई थी? भली आहे? हा अच्छा हलिया पाराए हलिया 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 पा हलिया मुंहिंजा बच्चा। बिस्मिल्लाह। वाह असांजा सुहिणा दिलबर। हाणे सही आहे खिले थो असांजो यार खिले थो था अचे असांजो ही गुॾो हीअं सही आहे कंद थींदी हाणे। वाह हीअं कर मथे मुंहुं। हाँ हिकु त बंदि कया न हिनखे। हाँ ओ हीअं टोपी तो सिधी कर न। ओ हिते ॾिसो असांखे सुहिणो लॻे थो। असां सुहिणो लॻे थो न हाणे? माशाल्लाह। ना मुंहिंजी राणी थी शौकत जी न्याणी। वाह दी वाह खिले थी न। अॻे चोर यादि अथई तुंहिंजा कपिड़ा चुराए विया। जैकेट कीअं भली अथई न आहे भली? सुहिणी आहे न? माशाल्लाह अचे था। हीअ असांजी शौकत जी न्याणी बि तयारु थी वई केर सां। वाह दी हाणे मुंहुं ॾेखारे ॾे। ॾिसो ठहे थी असांजी शौकत जी न्याणी। ख़ुशि? दुआ कंदी न भाउ खे जे पैसा मोकिलिया? हा शाबाश। अच मुंहिंजा दिलबर मुंहिंजे साथ। शाबाश मुंहिंजा दिलबर हलंदा। साइज़ पोइ बि चयो त मान जेकॾहिं अॻिते पोइ हिते थी वञे त दुकानदार भाउ सां तव्हां तब्दील कराए सघो था। ठीकु आहे न? हा सही अथनि पोइ बि साल में वरी इहे कम ईंदनि पोइ बि न। हा ग़रीब अचड़ा बार बार त नथा वठनि। अदा ख़ुशि? माशाल्लाह। अदी तूं बि आहे सुरिया। हे तव्हांजे लाइ हिकु सब्ज़ी वारे भाउ हीअ सब्ज़ी मोकिली आहे। ठीकु आहे। ऐं अबाए खोलियो त हिनखे थोरो खोल त मुंहिंजा दिलबर तव्हांजे लाइ साईं मुंहिंजा गिह जी थेली 2 किलो गिहु। हे अटो तव्हांजो
8 किलो ही तव्हांजा चांवर, ही तव्हांजो साबुण, हे माचिस। हाणे हेरिया अमीअ खे चइजांइ जे यूके वारे भाउ पैसा मोकिलिया न उनखे दुआ में ज़रूरु यादि कजो। कंदुसि न दुआ? माशाल्लाह। ॿियो कुझु त न खपे न? बसि? हा पक? अलाह गंज ॾींदो।